ठटे जी मशहूर सौगात रबड़ी ठटे जी पहचान बणियल आहे। समूरी पाकिस्तान में पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थी। ठटे जे मुख़्तलिफ़ तफ़री माॻनि ते घुमण ईंदड़ माण्हू वापसी में पंहिंजे प्यारनि लाइ रबड़ी वठणु नथा विसारीनि। इन जी ख़ालिस खीर मां तयारु थींदड़ रबड़ी ठटे जी पहचान बणियल आहे। लज़्ज़त सां भरियल रबड़ी खाइण में ख़ुशि ज़ाइक़ेदार ऐं सेहतबख़्श हुअण सां गॾोगॾु मुनफ़रिद बि आहे। ठटे जी ही मशहूर सौगात सिंध बल्कि पूरे पाकिस्तान मां ईंदड़ माण्हू ख़रीद कनि था। मशहूर सौगात हर मौसम में खाई वेंदी आहे। रबड़ी ॾिसण सां मुंह में पाणी अची वेंदो आहे। जेको बि वेंदो आहे पूरे पाकिस्तान खां अचनि था माण्हू ऐं ठटे वञनि था या मिसाल केॾांहुं बि वञनि था त उतां वठियो खाइण लाइ बि वठी वञनि था, प्लस में माइटनि खे खाराइण लाइ बि वठी वञनि था। जेको माना ठहे थो खीर मां ठहे थो ऐं बाक़ाइदा वॾे हिकिड़े हंडे में, प्लस में इनखे जेको माना मलाई इन में माओ विझनि था, प्लस में जेको माना बादामी पिस्ता विझी मिलाए करे मिक्स करे VIP ठाहिनि था। ऐं वाकई में रबड़ी आहे टेस्ट, जंहिंखे चइजे न टेस्ट आहे। कराची या किंजर ताईं ईंदा आहिनि, उहे पंहिंजे तोहफ़े तौरु खणी वेंदा आहिनि वठी। ऐं उहा मशहूरु तरीन शइ आहे जेका ख़ालिस खीर में बादाम पिस्ता वग़ैरह अहिड़ी शयूं आहिनि जेके उन्हनि में तयारु कबी आहे। ज़िला ठट्टा जो है ये सिंध का कदीमी शहर है। इसके करीबी जो है मकली कब्रिस्तान भी है और शाहजहाँ मस्जिद भी इसी जगह पे वाक़या है। और यहाँ से केंजल लेक कराची से लोग जो आते हैं मुख्तलिफ़ शहरों से कराची से यहाँ आते हैं, तो वो यहाँ की मशहूर सौगात रबड़ी जो कि एक बहुत ही मज़ेदार और इस दूध से तैयार की जाती है। इसको पकाने के लिए इसमें पहले दूध को कढ़ाई में डाल के उसको अच्छी तरह गर्म किया जाता है और उसको गाढ़ा किया जाता है। और उसके बाद जो है इसमें मुख्तलिफ़ बादाम पिस्ता मेवाजात जो भी आप शामिल कर लें। इसको तैयार करने में बेशुमार जितनी ज़्यादा चीज़ें डलेंगी उतनी ही जायके में ही अच्छी होगी। रबड़ी जी तयारी में ख़ालिस खीर खंड माओ पिस्ता ऐं बादाम मलाई वॾे तए में विझी देसी तरीक़े सां तयारु कयो वेंदो आहे। ख़रीदारनि जो चवणु आहे त तयारी जे दौरान अगरि रबड़ी में वधीक ख़ुश्क फ्रूट विझण सां हिन जो मज़ो ई अलॻि थी वञे थो ऐं बार बार खाइण ते दिलि करे थो। हक़नवाज़ चांडियो, जेकब न्यूज़, ठट्टो।